असांजी कहकशां अंदरि अरबें खरबें तारा आहिनि, पर उहे असांखां एतिरो त परे आहिनि जो उन्हनि जे बारे में का बि ॼाण हासिलु करण लाइ असांखे वॾा जतन काटणा पवनि था। उन करे असां सितारनि जे बारे में अॼु ताईं जेका बि ॼाण हासिलु करे सघिया आहियूं सा असांजे पंहिंजे निज़ाम शमसीअ जे सितारे यानी सिज जे मदद सां आहे, जेको धरतीअ खां सिर्फ़ु 15 करोड़ किलोमीटर जे मुफ़ासिले ते मौजूदु आहे। सिज असांखां ॿियनि वेझनि तरीन सितारनि जे भेट में ॼण त सॾपंध ते मौजूदु आहे। तोड़े जो सिज जे करे सितारनि मुतलिक़ असां घणो ॼाणूं था, पर अञा बि के सुवाल आहिनि जेके जवाब तलब आहिनि ऐं जिन जा जवाब उन जे वेझे मुशाहिदे खां सवाइ मिलणु मुश्किल आहिनि। उन करे अमरीकी खलाई तहक़ीक़ जे इदारे नासा 2018 ईस्वीअ में सिज तरफ़ हिकु खलाई मिशन मोकिलण जो रिथियो आहे, जेको उन खां अॻु सिज तरफ़ मोकिलियल स्पेस क्राफ्ट्स खां वधीक सिज जे वेझो वञी सघंदो। उहा स्पेस क्राफ्ट सिज खां 62 किलोमीटर जे मुफ़ासिले तां सिज जे बारे में ॼाण गॾु कंदी। हीअ स्पेस क्राफ्ट उन खां अॻु मोकिलियल स्पेस क्राफ्ट हीलियोस 2 खां 7 भेरा वधीक सिज जे वेझो वेंदी, जेका 1976 ईस्वी में मोकिली वई हुई। हीअ स्पेस क्राफ्ट सिज जे चौधारी शमसी हवाउनि वारे इलाइक़े कोरोना में चकर लॻाईंदी। शमसी हवाऊं असुल में शमसी मादे प्लाज़्मा मां ख़ारिज थींदड़ शुआ ऐं गर्मीअ जूं लहरूं आहिनि, जेके सिज जे चौधारी पखिड़ियल हुजनि थियूं ऐं सिज ग्रहण वक़्तु आसानी सां ॾिसी सघिबियूं आहिनि। सिज जे एतिरो वेझो वञण जो साहस जदीद टेक्नोलॉजीअ जे तरक़ीअ बदौलत मुमकिन बणियो आहे। स्पेस क्राफ्ट जी कार्बन मां जुड़ियल तपश ढाल या हीट शील्ड उन जे पोयां मौजूदु औज़ारनि खे धरतीअ ते आम गर्मी पद जहिड़े माहौल में कमु करण में मदद ॾींदी। सिज जे एतिरो वेझो तोड़े जो सिज जे बेइंतहा गर्मी ऐं ताबकारी संदसि मदे मुक़ाबिल हूंदी त बि इन तपिश ढाल में 2500 डिग्री फ़ारेनहाइट ऐं 570 दफ़ा वधीक रोशनाई शिदत बर्दाश्त करण जी सहन शक्ति मौजूदु आहे। इन खलाई मिशन जो असुल मक़सदु सिज ऐं सितारनि जे फितरत बाबति कुझु अहिड़नि मुंझाईंदड़ सुवालनि जा हल तलाश करण आहे जिन सां फल्कियाती जिस्मनि ख़ासि करे तारनि जे सम्झ में घणी अॻभराई थी सघंदी। जहिड़ोक शमसी हवाऊं छो तेज़ थींदियूं आहिनि या शमसी वायुमंडल यानी कोरोना जे ऊंचनि गर्मी पदनि जो कारण छा आहे। असां आमतौरु चई सघूं था त शमसी वायुमंडल सिज जे वेझो आहे, इन करे ई उहो गरम आहे, पर फल्कियातदाननि लाइ इहो सवाल अहम आहे त आख़िर उहो 30 लख फ़ारेनहाइट जेतिरे ऊचे गर्मी पद ते कीअं थो पहुचे, जॾहिं त सिज जे मथां छिरे जो गर्मी पद बि 11,000 फ़ारेनहाइट ताईं मस रहंदो आहे। इहो फल्कियातदाननि लाइ हिकु इंतिहाई मुंझाईंदड़ सुवाल आहे, पर उमेद आहे त उहे हिन 7 साला मिशन खां पोइ इन जो असुल कारण मालूम करण में कामयाब थी वेंदा। इन सां मुस्तक़बिल में शमसी मौसम जे अॻकथीअ में पिणु सवलाई थींदी, जंहिंसां असांखे सैटेलाइटुनि, पावर ग्रिडुनि ऐं मुस्तक़बिल जे खलाई मिशन्स खे तबाह कुन शमसी वाक़िअनि जे असर खां महफ़ूज़ रखण में मदद मिलंदी। नासा इन मिशन खे नामियारे फल्कियाती तिबियातदान यूजीन पार्कर जे नाले पोयां पार्कर सोलर प्रोब जो नालो ॾिनो आहे। इन खां अॻु बि काफ़ी खलाई मिशन्स खे अहम शख़्सियतुनि जा नाला ॾिना वेंदा रहिया आहिनि, पर 90 साला यूजीन पार्कर उन्हनि मां पहिरियों माण्हू आहे जंहिं पंहिंजे ज़िंदगी में ई उहो एज़ाज़ माणियो आहे। यूजीन पार्कर जे 1958 ईस्वीअ में लिखियल हिकु तहक़ीक़ी मक़ाले शमसी हवाउनि मुतलिक़ आम फ़हम ऐं रवायती सोच खे ललकारियो ऐं उन वक़्तु संदसि नुक़्ते नज़र खे रद्द कयो वियो हो। पर अॻिते हली साबित थियो त शमसी हवाउनि जे तेज़ी ऐं गर्मी पद बाबति संदसि अॻकथियूं बिल्कुलु दुरुस्त हुयूं। नासा संदसि शमसी तिबियात में तहक़ीक़ जे मान में इन मिशन ते संदसि नालो रखण जो फ़ैसिलो कयो आहे। नासा मुताबिक़ इहो यूजीन पार्कर जे ई तहक़ीक़ जो असरु आहे जो अॼु उहे सिज तरफ़ हीउ मिशन रवानो करे रहिया आहिनि।